बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मावा जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमण। इश्क़ मुस्तफ़ा हक़ीक़त इहा आहे त उन जो वॾे में वॾो असरार अहल बैत किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन ई आहिनि। तरबियत आका अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी उम्मत जी फरमाई, सहाबा किराम जी फरमाई, ख़ासि करे जेको साइण सैयदा बतूल रज़ी अल्लाह ताला अन्हा व सलामुल्लाह अलैहा, उन्हनि जे शहज़ादनि जी जेका तरबियत थी ऐं उन्हनि इस्लाम जी बका जे लाइ जंहिं अंदाज़ सां पंहिंजो घर ॿार घोरियो, उहो रहंदी दुनिया ताईं हिकु एॾो अनमोल ऐं बेमिसाल मिसाल आहे जंहिंखे दुनिया ॻाईंदी रहे थी, ॻाईंदी रहंदी। ऐं उन जे ई तुफ़ैल ज़िक्र अहल बैत खे बका जो उहो दवाम हासिलु आहे जेको कंहिं बि घराणे खे नसीब न थियो आहे ऐं न ई थींदो। असां अॼु अहल बैत किराम जे शान में, मान में सनाख़्वानी कंदासीं, मनक़बत ख़्वानी कंदासीं। उन जे लाइ असांखे अॼु जॉइन कयो आहे ख़ैरपुर मीरस जे परॻणे कोट दिजीअ खां कही आयल नौजवान लोहा ख़्वान, मनक़बत ख़्वान सैयद मुंतज़िर नक़वी साहब। पाण जंहिं उमिरि मां गुज़रनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो अहिड़ो जज़्बाती मरहलो आहे जंहिंमें नौजवान मादियात ॾांहुं, मजाज़ ॾांहुं थाॿा खाईंदो लुढ़ंदो वेंदो आहे। यकीनन हिननि जी सआदत आहे जो हीअ ज़िक्र मुस्तफ़ा, ज़िक्र अहल बैत सां पंहिंजे जवानीअ खे निभाइनि पिया। साईं मुंतज़िर नक़वी साहब, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार था चऊं। शुक्रिया साईं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां बि अहल बैत जे चश्मो चिराग मां आहियो। जी बिल्कुलु। मूं जेका इंट्रो में ॻाल्हि कई त नौजवानीअ जे इन उमिरि में बिल्कुलु साईं, असांजो नौजवान लुढ़ंदो वेंदो आहे मजाज़ ॾांहुं या उन्हनि मादी मफ़ादनि ॾांहुं जेके हुनखे दुनियावी फ़ाइदा ॾियनि। तव्हां में इहो जज़्बो कीअं जाॻियो जो तव्हां हिन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी साईं, बिल्कुलु बहितरीनु सवाल तव्हां मूंखां कयो आहे। दरअसल मसइलो इहो आहे त ख़ानदानी असां सनाख़्वान आहियूं, ज़ाकिरीन आहियूं। असांजो ॾाढो मरहूम सैयद आलम मतिलबु के हिकिड़ो सिंध जो बहितरीनु ज़ाकिर हुयो पाकिस्तान लेवल सां, सैयद ज़मीर हुसैन शाह, माशाल्लाह उन्हनि जो सॼी दुनिया में नालो आहे। उन जी मुनासिबत सां उन जे बाद में सैयद ज़वार हुसैन शाह, सैयद नज़ीर हुसैन शाह ऐं सैयद सजाद हुसैन शाह। उन खां बाद असांजो मतिलबु कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे ज़वार सैयद रज़ा बासिया। उन खां बाद मां आहियां सैयद मुंतज़िर नक़वी या मुर्तज़ा नक़वी, सैयद अबरार नक़वी। असां तक़रीबन सभई हिकिड़े ज़ाकिरी हिसाब सां ज़ाकिरी बि कंदा आहियूं, सनाख़्वानी बि कंदा आहियूं, नुहाख़्वानी बि कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह त असांजी वस्फ़ ज़िंदगी जेका बि थिए पई अल्हम्दुलिल्लाह इन ज़िक्र में ई थिए पई। सआदतमंदीअ जी ॻाल्हि आहे। ऐं पाण आगाज़ कयूं अहमद बारी ताला सां। जी बिल्कुलु। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाहु अल्लाहु बंदे हरदम अल्लाहु, अल्लाहु अल्लाहु बंदे हरदम अल्लाहु, अल्लाहु बाकी बिन कुल्ली फानी, अल्लाहु बाकी बिन कुल्ली फानी, अल्लाहु अल्लाहु बंदे हरदम अल्लाहु, अल्लाहु अल्लाहु बंदे हरदम अल्लाहु। ना कुछ तेरा ना कुछ मेरा ऐ गाफिल इंसान, ऐ गाफिल इंसान, सब कुछ जान बूझ के बनता है क्यों तू अनजान,
है क्यों तू अनजान। दारा और सिकंदर जैसे शहनशाली शान, शहनशाली शान। लाखों मन मट्टी में सो गए बड़े बड़े सुल्तान। तेरी क्या औकात है बंदे, तेरी क्या औकात है बंदे, कुछ भी नहीं है तू। अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह, अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह। और जैसे बढ़ती जाए उमरिया जीवन घटता जाए, जीवन घटता जाए। मौत खड़ी है सर तेरे ना जाने कब आ जाए, न जाने कब आ जाए। खाली रह जाएगा पिंजरा, खाली रह जाएगा पिंजरा, उड़ जाएगी रूह। अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह, अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह। और तन्हा कब्र में होगा तेरा कोई न होगा मीर, कोई न होगा मीर। अल्लाह ही अल्लाह बोल सलामत जीवन बाजी जीत, जीवन बाजी जीत। ढलता सूरज रोज सुनाए तुझे फना के गीत, तुझे फना के गीत। नींद से आंखें खोल तू बंदे कैसी है ये प्रीत। अल्लाह तेरा जाग रहा है, अल्लाह तेरा जाग रहा है और सोता है तू। अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह, अल्लाह बाकी मिन कुल्ली फानी, अल्लाह बाकी मिन कुल्ली फानी। सिलसिलो ही पाकीज़ा है यकीनन। ऐं इन निस्बत सां जेको माण्हू ॻंढिजे थो, ही आवाज़ हींअर असां रिकॉर्ड पिया कयूं जेके ॿुरंदा रहंदा ऐं नसलनि ताईं हिननि जी मुंतकिली थींदी। इहे जॾहिं फ़िज़ा में गूंजंदा त सदके जारिया जो बाहिस हूंदा। ऐं इहा तव्हां असांजी गॾियल सआदत बि आहे, तव्हांजी ख़ानदानी सआदत बि आहे ऐं असांजे निजात जो बाहिस बि यकीनन थींदी। अल्लाह साईं जे ज़िक्र सां ज़िक्र मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि बाक़ीअ में मिठाण वांगुरु पंहिंजो तासीर ॾेखारे थो, जेकॾहिं नात शरीफ़ बि थी वञे। बिल्कुलु साईं बिल्कुलु। नात तमामु बहितरीनु आहे। मां हाणे कुझु तक़रीबन मुंहिंजी तमामु वायरल बि थी आहे ऐं असांजे कोटि जी जो बहितरीनु शाइर जनाब मुरीद अब्बास ख़ाइब साईं जन बि कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, बहितरीनु शाइर आहिनि मौला जा। अगर ताजी हुजे इजाज़त त मां नात पढ़ूं। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। से तवज्जो तालिबा। हाँ रहमत जो मरकज़ अशहर मदीना, रहमत जो मरकज़ अशहर मदीना, रहमत जो मरकज़ अशहर मदीना। खुदा जाने पंजतन, खुदा जाने पंजतन जो आहे घर मदीना, रहमत जो मरकज़ अशहर
मदीनो रहमत जो मरकज़ शहर मदीनो ऐं साईं काबो अक़बूलो नजफ़ करबला काबो अक़बूलो नजफ़ करबला ज़ियारत लबेतर ज़ियारत लबेतर खबेतर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो अरशी ऐं फर्शी अंबिया फरिश्ता अरशी ऐं फर्शी अंबिया फरिश्ता ॾिसी ख़ुशि थियनि था ॾिसी ख़ुशि थियनि था हीअ अक्सर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो समुंड ऐं दरियाहनि खे मिले थी रवानी समुंड ऐं दरियाहनि खे मिले थी रवानी असलु बेज़म जो आहे जर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो मुंतज़िर ऐं ख़ाइफ़ जी ज़िंदगीअ ते सहायो मुंतज़िर ऐं ख़ाइफ़ जी ज़िंदगीअ ते सहायो बणियो नसीबनि में मुक़द्दर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो खुदा ॼाण पंजतन खुदा ॼाण पंजतन जो आहे घर मदीनो रहमत जो मरकज़ अशहर मदीनो माशाअल्लाह जज़ाकल्लाह। रिवायत रही आहे असां वटि बर सग़ीर में नुहा ख़ानीअ जे हवाले सां जिन पूरे आलम जे उफ़ुक़ ते पंहिंजनि नुहनि जे पड़ादनि सां गूंज पैदा कई रयान आज़मी ऐं नदीम सरवर आख़िरी मिसरे में तव्हांजो मुंतज़िर ऐं ख़ाइफ़ शाइर ऐं नुहा ख़ान जो हींअर त नात पढ़ी उन्हनि जो संगम जेको आहे या शल दुआ बणिजी पवे त जीअं उन्हनि खे अलाह साईं हिकिड़ियूं बुलंदियूं अता फ़रमायूं त तव्हांखे बि तरक़ियूं मिलनि ऐं तव्हांजी इहा दात पूरे आलम खे सैराब करे। ब्रेक जो इशारो थी वियो आहे नाज़रीन सिलसिलो जारी रहंदो पाण वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां पंहिंजी महफ़िल खे रौनक बख़्शीसे उन खां पहिरियां असां हमद सां पंहिंजे आलापन जे ज़रिए बारगाहे ऐज़दीअ में मुशर्रफ़ बि सनाख़्वानी थियासीं। हींअर असां सां असांजे महफ़िल में सैयद मुंतज़िर नक़वी साहब मौजूदु आहिनि। खाउन असां ज़िक्र अहल बैत जे हवाले सां घणो कुझु पंहिंजे समाअत उन मां गुज़ारींदासीं। साईं खे गुज़ारिश था कयूं त पंहिंजे हाँ क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का
जो कुछ भी है खुदा का वो सारा बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है, चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है, चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है, चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है। भूखों का पेट भरता है फाका बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। और मौलाए कायनात का हुक्म गदीर से, मौलाए कायनात का हुक्म गदीर से, लाया सितारा अर्श से रिश्ता बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। गर चाहते हो देखना मर्जी रसूल की, गर चाहते हो देखना मर्जी रसूल की, बस देख लो कि क्या है इरादा बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। उठता है एहतराम में अल्लाह का रसूल, उठता है एहतराम में अल्लाह का रसूल। कौनैन का मालिक बना बाबा बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। और कश्ती भंवर में दी की बचाने के वास्ते, कश्ती भंवर में दी की बचाने के वास्ते। बाकी है एक गैब में बेटा बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। सलामुल्लाह अलैहा। साइण जन जो ज़िक्र अथर यकीनन ईमान अफ़रोज़ आहे ऐं उन में जेका उन्हनि जी सीरत मुबारक बयान थी कमाल शाइरी आहे ऐं ख़ासि करे चकीअ में उन जे पूरी कायनात जो रिज़्क़ आहे। हक़ीक़त आहे अहिड़ी तशबीह असां अॻ में न पढ़ी अथसीं ऐं इहा ईमान अफ़रोज़ तशबीह आहे। हितां हिकिड़ी जेका असांजे अमड़ियुनि ऐं भेनरुनि जे लाइ नसीहत साम्हूं थी अचे त साइण जन पंहिंजी चकी मुबारक पाण पंहिंजनि मुबारक हथनि सां पीअंदियूं हुयूं ऐं उन्हनि में पंहिंजो कमु पाण करण में अज़मत आहे ऐं उन में बरकत आहे ऐं उन में सुनत साइण जन बि आहे। त ॿियूं निस्बतूं क़ाइमु नथा करे सघूं त इहा निस्बत हिकु एॾी पाकीज़ा आहे जंहिंसां असां मुशर्रफ़ थी सघूं था। जी मुंतज़िर साईं, हाणे तव्हां असांखे छा ॿुधाईंदो? जी अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे ज़हन में हीअ मनक़बत अची वई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु शाइरी आहे। हे बि तव्हां ॿुधंदव त अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे लुत्फ़ ईंदो ऐं यकीन कयो त हीअ शाइरी जेका आहे अल्हम्दुलिल्लाह पूरे मां अनवार शौबान जे महीने में जिथे किथे जिथे बि जशन हुयो सुन्नी शिया भाइरनि वटि त मां हीअ शइ पढ़ी ऐं तव्हां यकीन कयो त मूंखे ॾाढी मोट मिली ऐं अॼु मुंहिंजी दिलि आहे त मां हिन सेट ते ऐं तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां, मां पूरी सिंध टीवी जी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हिन स्टेज ते चांस ॾिनो ऐं तव्हांजे चहिरे जी मूंखे ज़ियारत बि थी। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी ऐं मुंहिंजी दिलि आहे त तोहफ़ियाना तौरु हे मनक़बत मां तव्हांजे अॻियां पेश कयां। इजाज़त।
तो इसलिए हाँ इस कदर प्यासे गलों का रंग में हमला हो गया, इस कदर प्यासे गलों का रंग में हमला हो गया, इस कदर प्यासे गलों का रंग में हमला हो गया, इस कदर प्यासे गलों का रंग में हमला हो गया, खंजरों को जान से जाने का खतरा हो गया, खंजरों को जान से जाने का खतरा हो गया। और लेके तू चिल्लू में पानी डूब मर दुश्मन हुसैन, जेके जेके मौला जा दुश्मन हा हे शेर मां उन्हनि जे लाइ थो पढ़ा। लेके तू चिल्लू में पानी डूब मर दुश्मने हुसैन, छोटे बच्चे से सरे मैदान रुसवा हो गया, छोटे बच्चे से सरे मैदान रुसवा हो गया। जी तो तव्हां ॼाणियो था तक़रीबन 8 खां 7 मुहर्रम ते या 9 मुहर्रम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकिड़ो ख़त पंहिंजे सहाबी ॾे लिखियो, जेको सहाबी जो नालो तारीख़ुनि में सलमान थो मिले। उनजी बशख़्सियत जेका हुई त हू कुराड़ा हुया, पोड़ा हुया, पर करबला जे मैदान में हुननि जेको किरदार पेश कयो, किरदार मां किरदार थो ॿुधाइणु चाहियां। तो सैकड़ों को मार के रन में ये कहते हैं हबीब, हबीब इब्ने मज़ाहिर ने जो खत लिखियो मौला, सैकड़ों को मार के रन में ये कहते हैं हबीब, क्या समझ अरे क्या समझ रखा है तूने शेर बूढ़ा हो गया, क्या समझ रखा है तूने शेर बूढ़ा हो गया। और हुर को सीने से लगा कर कह रहे हैं ये हुसैन, हुर को सीने से लगा कर कह रहे हैं ये हुसैन, माफी तुझको मिल गई चल तू हमारा हो गया, माफी तुझको मिल गई चल तू हमारा हो गया। और दरिया पे आए जरी तो फौज में ये शोर था, दरिया पे आए जरी तो फौज में ये शोर था, पानी पे वो देख लो गाजी का कब्जा हो गया, इस कदर प्यासे गलों का रंग में हमला हो गया। माशाअल्लाह। तव्हां इंट्रो में हिकिड़ी ॻाल्हि कई जंहिं ते मां ज़रूरी थो सम्झां त कुझु पाण कलाम कयूं। त तव्हां हिकिड़ो चयो त शिया भाइर, मां सम्झां थो त जेको बि इंसानु आहे, ज़रूरी न आहे त उहो मुस्लमान ई हुजे, हिननि अज़ीम हस्तियुनि सां जेको मुतारफ़ थिए थो त ही उन जूं आहिनि, ही इंसानियत जा मालिक आहिनि। ऐं आबियारी सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जेका ख़ातमुल अंबिया जे ज़िम्मेवारीअ सां थी आहे, उहा कुल काइनात जी मालिकीअ जे लाइ थी आहे। ऐं पाण धरतीअ ते जेको दीन हनीफ़ियत जी तकमील फरमाई अथनि, बुनियाद सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जन रखियो आहे, ऐं लक़ब ज़बीहुल्लाह जो सैयदना हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे थो मिले। पोइ काबतुल्लाह जो बुनियाद था रखनि पीउ पुट गॾिजी, ऐं पोइ उते निदा था ॾियनि त असां मंझां हिकु अहिड़ी हस्ती पैदा थिए जेका कुल आलम जी सरदारी बि उनजे पले पवे, ऐं उन्हनि जे तवसुत सां पूरे आलम में तौहीद जो जेको हक़ीक़ी शऊर आहे फहिलिजे। ऐं पोइ हज जो हिकिड़ो रुकुन इस्लाम में क़ाइमु थो थिए, जितां पूरे आलम में पढ़ादा था वञनि ऐं हज़रत इब्राहिम जे सॾ ते जी करे पहुचनि था, आकाजनि जे ज़माने ताईं नबूअत जो इख़्तिताम थो थिए।
ऐं नबूअत जे उन इख़्तिताम खे बका ॾियण जे लाइ हिकिड़ो ज़बीहुल्लाह हज़रत इस्माइल जी सूरत में सिर्फ़ु लक़ब थो माने ऐं हिकिड़ो ज़बीहुल्लाह मैदान करबला में पंहिंजो सिर न सिर्फ़ु पंहिंजे सिर बल्कि पूरे घराने सां घोरे ऐं उन ज़िबह जो मान पाए तकमील था पहुचाइनि। लफ़्ज़ मथां असां इस्तेमालु नथा कयूं, इब्तिदा खां तकमील, इंतिहा त थियणी ई न आहे। इंतिहा त उन्हनि ज़ालिमनि कई जेके उन्हनि पाण सां इंतिहा कई ऐं उन्हनि पाण खे विञायो त ही कुल आलम जी बोरूसी ऐं रूहानी मीरास आहे, जंहिंमें सिर्फ़ु को तशय्युअ जो ई छो या सिर्फ़ु को सुन्नत सदाईंदड़ जमात सदाईंदड़ जो छो या कंहिं देवबंदीअ जो छो या कंहिं अहल हदीस जो छो, अजीब क़िस्म जूं मश्करियूं आहिनि इहे मसलकनि जा जेके बि नाला आहिनि। बहरहाल जेकॾहिं इहो सिलसिलो पाकीज़ा इंसानियत पंहिंजी मीरास सम्झे थी त अहल बैत उन्हनि जी मालिकी था कनि ऐं इहो पूरी काइनात जे लाइ एज़ाज़ु आहे। ख़ासि करे कुर्र अर्ज़ ते जेका बि मख़लूक़ मौजूदु आहे उन्हनि जे लाइ एज़ाज़ु त आहे ऐं हिकिड़ी वॾी सआदत बि आहे, छो त उन्हनि जे घराणे मां असांखे जेको बि सबक़ु मिले थो उहो सबक़ु पोइ थो मिले, अमल अॻ में थो मिले। ऐं तव्हां साईं जन जी सीरत तय्यबा में पढ़ियो आहे त हज़रत अली साईं संदन वर अथर आहिनि, उहे रोज़े जी हालत में आहिनि ऐं इफ़्तारीअ जी महिल आहे, रणपट आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पथरीलो मैदान हुयो। उते जॾहिं हिकिड़ो दरवाज़े ते फ़क़ीर सदा थो ॾिए त मूंखे खाइण जे लाइ कुझु ॾियो, त साईं जन खे पंहिंजा जो सॼो मतअम माना जेको बि सजायल हुयो, मशरूब हुयो या छा मशरूब खाधा पीता हूंदा, सादगी हूंदी, उहो खणी उन्हनि खे इज़त वारे नमूने सां पहुचाइनि था त फ़क़ीर खे ॾेई छॾियो। साईं जन पुछनि थियूं त हे तव्हां छा खाईंदव? चई त मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे ऐं मूंखे तो जहिड़ो जीवन साथी आहे, तो मां जेका आहे जंहिं रूहानियत सां मां सेराबी हासिलु कयां थो, इहो हक़ु उन फ़क़ीर जो आहे, तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो। त सखावत जो उहो अंसर जॾहिं असांजे लाइ आहे त उहे न ॾिसंदा त हीअ केरु आहे, तंहिंजे करे इहे सभु असांजी मीरास आहिनि ऐं असांजे लाइ इहो अञा वधीक ज़िमू थो बणिजे त असां उन ते कंहिं बि मसलक जो जी छाप अचणु न ॾियूं। गुफ़्तगूअ जो सिलसिलो मनक़िबत ख़्वानीअ जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शान अहल बैत किराम सलामुल्लाह व तस्लीमात अलैहिम, असां कंहिं बि रंग में रंगजण जो जुर्म करणु नथा चाहियूं। सिबगत अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबगा, बसि हिकु अल्लाह जो रंग आहे, उनखां वधीक अल्लाह साईं पाण थो चए कहिड़ो रंग आहे। ऐं उहो रंग आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी सुनत जे ज़रिए, पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे घराणे जे ज़रिए असांजे धरतीअ खे उन सां रंगियो ऐं नवाज़ियो। उनखां वधीक ॿियो को बि रंग नथो थी सघे। साईं मुंतज़िर नक़वी साहब खां असां हींअर सिंधीअ में कुझु ॿुधणु चाहींदा। जी बिल्कुलु, तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई आहे, सिंधी चैनल आहे, सिंधी पढ़िजे। मुंहिंजी दिलि आहे साईं त मां तव्हांखे हिकिड़ो सिंधी जो नात ॿुधायां। तक़रीबन मुंहिंजो 3-4 साल पुराणो आहे, पर मक़सदु दिलि थी चए त अञा मां तव्हांखे ॻायो तव्हां पुराणो हूंदो, बाक़ी हाणे नात त पुराणी थींदी न आहे, बिल्कुलु अज़ली अबदी तसलसल। मां पंहिंजी ख़िताब बयान ख़िताबत जी ॻाल्हि कई त थोरी पुराणी। बिस्मिल्लाह कजे। बिस्मिल्लाह। कया बयान केॾा मुस्तफ़ा जा, कया बयान केॾा मुस्तफ़ा जा, आहिनि एहसान एॾा मुस्तफ़ा जा, आहिनि एहसान एॾा मुस्तफ़ा जा, प्यारे मुस्तफ़ा जा, सुहिणे मुस्तफ़ा जा। मिलियो आ दीन ईमान जंहिंखां, ही कलमो ऐं मिलियो क़ुरान जंहिंखां,
आहिन ही कुर्ब सब सल्ले अला जा, आहिन ही कुर्ब सब सल्ले अला जा, प्यारे मुस्तफा जा सुन मुस्तफा जा, कया बयान केड़ा मुस्तफा जा, कया बयान केड़ा मुस्तफा जा, आहिन एहसान एड़ा मुस्तफा जा, आहिन एहसान एड़ा मुस्तफा जा, मिलियो आदीन ईमान जे खां, ही कलमो ऐं मिलियो कुरान जे खां, आहिन ही कुर्ब सब सल्ले अला जा, आहिन ही कुर्ब सब सल्ले अला जा, प्यारे मुस्तफा जा, खाइफ तेरीर कई खियानात आहे, पड़ी ही मुंतज़िर सादात आहे, आहिन ही कुर्ब सब खैरुल वरा जा, आहिन ही कुर्ब सब खैरुल वरा जा, प्यारे मुस्तफा जा सुने मुस्तफा जा, कया बयान केड़ा मुस्तफा जा, आहिन एहसान एड़ा मुस्तफा जा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़ूबसूरत अंदाज़ आहे तव्हांजो ऐं मज़कूर जेके हस्तियूं आहिनि उन्हनि जी ख़ूबसूरतीअ जी त का कथ बि नथी करे सघिजे। बेहिसाब हस्तियूं आहिनि ऐं अनमोल तज़किरो आहे उन्हनि जो। हाणे असांखे छा ॿुधाईंदो? हाणे बि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी दिलि आहे त मां तव्हांखे सिंधी जो ई नात ॿुधायां। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। फज़ीलत में अव्वल ऐं आला नबिया, फज़ीलत में अव्वल ऐं आला नबिया, ज़माने खां अफ़ज़ल घर मुस्तफ़ा जो, ज़माने खां अफ़ज़ल घर मुस्तफ़ा जो, सना मुस्तफ़ा जी करे थो ज़मानो, सना मुस्तफ़ा जी करे थो ज़मानो, खुदा खुद करे थो ज़िक्र मुस्तफ़ा जो, नबी जे करे खुदा जो सहारो, ज़माने खे मुस्तफ़ा जो सहारो, नबीअ जे करे खुदा जो सहारो, ज़माने खे मुस्तफ़ा जो सहारो, तॾहिं त दुनिया खे यकीन आहे दुनिया जी दुआउनि में आहे असर मुस्तफ़ा जो, नबी जा ख़ज़ीना सदा तार रहंदा, करम मोमिननि ते लगातार रहंदा, नबी जा ख़ज़ीना सदा तार रहंदा, करम मोमिननि ते लगातार रहंदा, ज़माने जी गर्दिश करे कुझ न सघंदी, ज़माने जी गर्दिश करे कुझ न सघंदी, शिफ़ा लाए काफ़ी दर मुस्तफ़ा जो, खुदा पंहिंजी हर शइ कई आहे हवाले,
सारी खुदाई मोहम्मद जनाले खुदा पैंजी गर्शे कैया हवाले सारी खुदाई मोहम्मद जनाले दुनिया जे ठहण खां हशर ताई रह दो फलक मुस्तफ़ा जो दहर मुस्तफ़ा जो ये मिसरो साईं काबिल गौर अली आई नबी बई सफ़ात में अव्वल बई रहनुमा बई इमामत में अव्वल बई कोल फेल में धारणा है अली जो फिक्र मुस्तफ़ा जो खुदा जे नबी आई नबी जे वसीय जी अता ख़ास आहे बिन ते नबी जी सना ख़ान जावेद आई मुंतज़िर सना ख़ान जावेद आई मुंतज़िर थियो आबिन खे अमर मुस्तफ़ा जो हाणे ज़िक्र अहल बैत ॿोलीअ जी बंदिश तव्हां ते नथा विझूं जी जी बिल्कुलु असांखे ॿुधायो सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा मिस्ले बाबे जन्नत है सैयदा का दरवाज़ा हुर मिजाज हैं जितने सब यहाँ पे आ जाएं हुर मिजाज हैं जितने सब यहाँ पे आ जाएं खुल्द की ज़मानत है सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा और रहमते जहाँ कर फैज़ियाब होती हैं रहमते जहाँ कर फैज़ियाब होती हैं वो अजीम रहमत है सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा सैयदा का दरवाज़ा आसमां वाले आकर सर यहाँ झुकाते हैं आसमां वाले आकर सर यहाँ झुकाते हैं लायके इबादत है सैयदा का दरवाज़ा और सजदा रेज़ हो कर कह रहा है ये बूज़र सजदा रेज़ हो कर कह रहा है ये बूज़र बेज़रों की दौलत है सैयदा का दरवाज़ा और शहर इल्म भी इसमें बाबे इल्म भी इसमें शहर इल्म भी इसमें बाबे इल्म भी इसमें दर्स गाए उम्मत है
सैयदा का दरवाजा, सैयदा का दरवाजा, सैयदा का दरवाजा। सलामुल्लाह अलैहा। ज़िक्र सैयदा पाकीज़ा ज़िक्र आहे। मूंखे आका जन जो फ़रमान यादि पियो अचे, साईं जन जे हुज़ूर में पेश कयूं था त फरमायूं अल फ़ातिमत बिज़अत मिन्नी मन आज़ाहा फ़क़द आज़ानी मन आज़ानी फ़क़द आज़ल्ला। साईं बतौल जन मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहिनि, जंहिं उनखे रंजायो तंहिं ॼणु मूंखे रंजायो, ऐं जंहिं मूंखे रंजायो तंहिं ख़ुदि ख़ुदा खे रंजायो। यानी काइनात उन जे लाइ बेमाना थी वञे जेको सैयदा सां पंहिंजी निस्बत क़ाइमु नथो करे, या जेको सैयदा जे शान में गुस्ताखी थो करे, या जेको सैयदा जे उन पाकीज़ा तरबियत खां, उन्हनि जे पाकीज़ा सीरत खां तरबियत त उन्हनि पंहिंजे औलाद जी फ़रमाई, ऐं हींअर असां वटि उन्हनि जे तरबियत जो अंदाज़ सदन सीरत तय्यबा में मौजूदु आहे, जेका असांजे लाइ हर क़िस्म जी आबियारी करे थी, रूहानी हुजे, ज़ाहिरी हुजे, बातिनी हुजे। इन्ना आतईना कल कौसर, अल कौसर ख़ैर कसीर आहे। मन ऊतिय मन युतल हिकमत फ़क़त ऊतिय ख़ैरन कसीरा। हिकमत हिकमत फ़ातिमा आहे, ऐं हिकमत फ़ातिमा ज़िक्र फ़ातिमा आहे। ज़िक्र फ़ातिमा ख़ैर कसीर आहे, ऐं ख़ैर कसीर जंहिंखे मिलियो, अलाह साईं फ़रमाए थो उनखे गंज मिली वियो। उन गंज मां असां अॼु सैराब थियासीं। इहे यकीनन असांजे लाइ सआदत जूं घड़ियूं आहिनि। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।